गपट में सिंध पुलिस के सब इंस्पेक्टर साथियन सां गॾिजी गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ जी ऑफिस ते हमलो करे डॉक्टरनि ते तशद्दुद कयो। सब इंस्पेक्टर ज़ाहिद पांवर, मुमताज जोनेजो ऐं फराज मेमन गिम्स अस्पताल जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ जी ऑफिस ते हमलो करे जेरे जी पेवंदकारीअ वारे शोबे जे डॉक्टर नासिरदा ते तशद्दुद कयो ऐं ऑफिस जा शीशा टोड़े छॾिया, जन खे ड्यूटीअ ते मौजूद गार्डन सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। उन मौके ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त ज़ाहिद पांवर फोन करे पंहिंजे भाउ जी दाख़िला एनओसी लाइ ज़ोर भरियो हो, जेका न ॾियण ते धमकियूं ॾिनियूं हुयूं ऐं हाणे हुन मुंहिंजी ऑफिस ते हमलो करे डॉक्टरनि ऐं गार्डन ते तशद्दुद करे भंडरा कई आहे। मुझे की पोस्ट अड़ी आहे लिवर ट्रांसप्लांट सिक्योरिटी तमामु घणा हाई टेक असांजा ये अदारो आहे। इनखे जेकॾहिं सिक्योरिटी न मिले थी पोइ सारा मुंहिंजा पाण वरी डॉक्टर वीचारो असांजो जेको हुयो लिवर ट्रांसप्लांट हो उहो नमाज़ थो वञे पियो, उन सां विड़िया हुते रस्ते ते त हुनजो मोबाइल कढियो त हुन मोबाइल थो भरी उनखे चयो उन सां विड़िया उनखे तफ़ हयूं अथऊं उनखे खबीस फाड़ी अथऊं। हाणे माण्हू हिते सिक्योर न थींदा, पोइ अदारो ज़ाहिर सिक्योरिटी न हूंदी त को माण्हू कमु कोन कंदो असां वटि, त इन करे जेको आहे सो ॾाढो डिफिकल्ट आहे जे असां हिते इहे घणा दफ़ा हिकु दफ़ो न थियो आहे, घणा दफ़ा थियो आहे। गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ऑफिस ते हमलो करे डॉक्टरनि ते तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾेई सिक्योरिटी फराहम कई वञे। सिंध गवर्नमेंट खां या सभिनी खां इहा रिक्वेस्ट आहे त असांखे प्रोटेक्ट कयो वञे। ईअं हमेशह थींदो रहंदो, घणा त हिकु दफ़ो न थियो आहे, घणा दफ़ा थियो आहे। त असां भई मां शरीफ़ माण्हू आहे, कंट्रोल कंदो आहियां, बाहूं ॿधी जान छॾाईंदो आहियां, पर बाहूं मां ॿधी केतिरियूं जान छॾाईंदो। सिक्योरिटी मूंखे सख़्तु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk